अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पंजाबी ड्रामे में छा थींदो। छा हसीना बेगम हाणे सोरठ बेगम के बदनाम करण में कामयाब थी वेंदो। छा चाकर खान हाणे हसीना बेगम जे चवण ते सोरठ बेगम के तलाक ॾेई छॾींदो। दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ऐं अपडेट रिलेटेड ये छोटी वीडियो में ॾियण वारो आहियां। दोस्तों वीडियो के आखिर ताईं ॾिसंदा थी सके मुझे यूट्यूब चैनल ते मिर्जा मलिक खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को अवां जो बैलेंस न करंदो काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे भी वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अवां जो टाइम वेस्ट न करां हलूं था पंहिंजी कहानी ऐं अपडेट जी तरफ। दोस्तों हाणे तव्हां ॾिसो त हसीना बेगम जेको आहे सोरठ बेगम ऐं हैदर के जेको आहे बदनाम करण में कामयाब थी वेंदो ऐं पोइ इहा ॻाल्हि जेको आहे चाकर खान खे ॿुधाईंदो ऐं चाकर खान होश मां निकिरी वेंदो। पोइ चाकर खान जेको आहे सोरठ बेगम जे मथां ॾाढे ॻाल्हाईंदो ऐं उनखे दड़का ॾींदो। बहरहाल सोरठ बेगम जेको आहे उनखे कंट्रोल कंदो। पोइ सोरठ बेगम उनखे हवेली में वठी वञी ऐं उनखां हक़ीक़त ॿुधाईंदो। हक़ीक़त ॿुधाइण खां पोइ सोरठ बेगम जेको आहे उनखे कंट्रोल करे वठंदो। पोइ चाकर खान जेको आहे हसीना बेगम खे धमकाईंदो। हसीना बेगम खे चवंदो तो इहो सुठो नाहे कयो मुंहिंजे घरवारी जे मथां इल्ज़ाम लगाए। बहरहाल तोखे हाणे मां कॾहिं बख़्श न कंदुसि। तोखे पंहिंजे अंजाम ते पहुचा सभु हिसाब किताब पूरा कंदुसि। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त जाबिर खान जेको आहे सिकू खे धमकाईंदो। सिकू खे चवंदो त हाणे मां वधीक बर्दाश्त नथो करे सघां छो जो तोखे जा ताना मेणा सही। जाबिर खान जेको आहे सावल खान खे धमकाईंदो। सावल खान खे चवंदो त मां तोखे हाणे वधीक बर्दाश्त नथो करे सघां। उन ॾींहुं तो मूंखे धमकायो इहो ई कमु तुंहिंजो थी सघे थो ऐं वलू खे तो ई मारियो। हाणे जेकॾहिं तो उन मारण में ज़ाहिर न थिए त पोइ मां तोखे अहिड़ो त सबक़ सेखारींदुसि जो दुनिया ॾिसंदी। सावल खान चवंदो जाबिर खान अगर जेकॾहिं उन खून में मुंहिंजा हथ निकिता त पोइ मुंहिंजो खून भी अव्हां खे माफ़ आहे ऐं पोइ अव्हां भी जेको आहे मूंखे मारे मुंहिंजो लाश ई उछलाए छॾियो। जाबिर खान चवंदो सावल खान तूं कूड़ पियो ॻाल्हाए। इएं कॾहिं भी नथो थी सघे। इहो जेको खून आहे उहो सरासर तुंहिंजो आहे ऐं वलू खे तो ई मारियो आहे असांखे फसाइण लाइ। पर अञा असां इन खून मां आज़ाद थी वेंदासीं। तूं भी हिक न हिक खॾे में ज़रूर फसंदे। सावल खान चवंदो जाबिर खान तोखे मोकिलाए भले तूं मूंखे फसा। बहरहाल इन कम में मुंहिंजा हथ न आहिनि न ही मूं वलू खे मारियो आहे। उन सां मुंहिंजी कहिड़ी दुश्मनी। दोस्तों उम्मीद त कहाणी आई हूंदव खे पसंदि। असांखे ॾींदा हाणे इजाज़त। वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख्याल रखना। खुदा हाफ़िज़।